अब्दुल जब्बार हैदरी लाड़काने वाला नारे तकबीर। मजमू तमाम घणो आ पर नारे जो जवाब बिल्कुल कोने। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु खालिक़ु कुल्लि शैइन व हुवा अला कुल्लि शैइन वकील। लहू मक़ालिदुस समावाति वल अर्ज़। वल्लज़ीन कफ़रू बिआयातिल्लाहि उलाइका हुमुल ख़ासिरून। क़ुल अफ़ग़ैरल्लाहि तअमुरूनी अअबुदु अय्युहल जाहिलून। वलक़द ऊहिय इलैक व इलल्लज़ीन मिन क़ब्लिक लइन अशरकत लयहबतन्न अमलुक वलतकूनन्न मिनल ख़ासिरीन। बलिल्लाह फ़अब्दुद वकुन मिनश शाकिरीन। वमा क़दरुल्लाह हक़्क़ क़द्रिही वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तुहु यौमल क़ियामह वस्समावातु मत्विय्यातुन बियमीनिही सुब्हानहु व तआला अम्मा युश्रिकून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो, दादियां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। या रब्बी सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक
खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। मुझा मोहतरम दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अज 25 अक्टूबर सन 2016 अवां जे शहर अठेड़ी शरीफ में नौजवान मुजाहिद नात खान नादर अली मरी जी तलफा इस सालियानो इजलास शुहदा इस्लाम जे उनवान सां शुहदा करबला जे उनवान सां रखियो वियो आहे। तव्हां सां भी सब पंहिंजे रब करीम खे राज़ी करण जी नियत सां गॾु थियूं। इंतहाई रहमत ऐं बरकत वारो प्रोग्राम, छो त जाते अल्लाह पाक जे कुरान पाक जी तिलावत थींदी आहे उन ई जाइ ते अल्लाह साईं जी रहमत जो मींहुं वसी पवंदो आहे। अॼु ईअं समझो त न टिड़ीअ जे वण जे पन पन जे मथां अल्लाह जी रहमत जो मींहुं वसी रहियो। शहीदनि जी वॾी लिस्ट आहे। शहादत अल्लाह जे तरफां हिकु इनाम आहे। उहा कसबी शइ न आहे जो महिनत सां मिले। महिनत सां माण्हू मौलवी थींदो, महिनत सां माण्हू हाफ़िज़ थींदो, महिनत सां माण्हू डॉक्टर थींदो, महिनत सां इंजीनियर थींदो। महिनत सां शहादत न मिलंदी आहे। नुबूवत ऐं शहादत अल्लाह जी चूंड आहे। छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे त अल्लाह पाक शहीद खे पंहिंजो दीदारो कराईंदो। सुभान अल्लाह। ईअं था चओ ॼण सफ़ा सुबुह खां वठी बुख अथव। अब तव्हां ज़ोरी आया हो या मोहब्बत सां? तव्हांजे पुलिस त कोन मोकिली, भला राज़ी आयो नाराज़? मोहब्बत में वेठा हो न, पोइ वेठा ईअं आयो जीअं सफ़ा ॼणो कोई कंहिंजे कावड़ियल हुजे। यार जलसो आहे, सही मुफ्ती साहब हेॾो आहे इल्मी बयान करे पियो, पर तव्हां सभु ईअं वेठा हो, न हा पिया कयो न पिया कयो। अलाए सम्झो पिया अलाए न पिया सम्झो, वधीक तव्हांखे ख़बर। पर कम अज़ कम हा या न में जवाब ज़रूर ॾियो त असांखे ख़बर पए त असां कब्रिस्तान में वाइद नथा कयूं, कंहिं ज़िंदहनि जे अॻियां ॻाल्हायूं था त कम अज़ कम थोरो ॻाल्हायो। तव्हांखे सवाब मिलंदो ॻाल्हाइण सां, सुभान अल्लाह चवण सां, अल्हम्दुलिल्लाह चवण सां। छो इन में ॿ फ़ाइदा आहिनि। हिकु सुभान अल्लाह चवंदो त सवाब मिलंदो, ॿियो तव्हांजी निंड बि फिटंदी। हाणे जेके तव्हां सभु ख़ुशीअ में वेठा हो, कम अज़ कम एतिरी त सुभान अल्लाह चओ जो टिड़ीअ जे बाईपास वारनि खे ख़बर पए त अॼु नादल मरीअ जी जेका महिनत आहे उहा कामयाब थी आहे। वॾी तादाद में, कसीर तादाद में जमायत शिरकत कई आहे। माण्हू ॿाहिरि लाउड में आवाज़ ई नथो अचे। माण्हू सम्झनि था त मौलवी कैसेट हलाई आहे या मौलवी ईअं था वेठा मथो हलनि, कोई अॻियां वेठो ई न अथनि। तव्हां कम अज़ कम एतिरो इज़हार कयो जो पाड़े वारनि खे ख़बर पए त भला माण्हू वेठा आहिनि। मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। ये तो लाउड हो आवाज आवाज कर चुके बेटा। बाबा ये मां सा सब न ॻाल्हायूं था, सब सुभान अल्लाह ॾाढा न मज़ो न आयो। अल्लाह असां मां तव्हांजो सॼणो आहे, ख़ैर ख़्वाह आहियां। मां तो चवां ॿ टे दफ़ा सुभान अल्लाह चवां त तव्हांजा घर में बंगला, जन्नत में बंगला ठहनि।
अया एक दफो डाढिया चो तो माशाअल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों भाइरो 10 मुहर्रम उल हराम ते शहादत आहे नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सैयदना इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन साईं जी। केड़ो हुसैन मुझे सोने अली जो बचड़ो हुसैन ऐं हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा मदीने जे मीर जो बिरादर हसन हुसैन जो बाबो फातिमा जो घोट असां देवबंदिन ऐं जमियत उलमा इस्लाम वारन जो सोहणो अली साईं मुर्शिद असां अलीअ खे मञींदा आहियूं पर पाण फरमायूं अली मां शहीदन ले अचां तो आखिर में पाण फरमायूं अली हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तुझो मिसाल जनाबे ईसा अलैहिस्सलातो सलाम वांगुर छो त ईसा अलैहिस्सलातो सलाम जे मुतालिक दुनिया में 3 ख्याल आहे। हिकड़न चयो त ईसा अल्लाह जो पुत्र हिकड़न चयो त न ईसा नऊज़ बिल्लाह काफर यहूदी ईसा अलैहिस्सलाम जा दुश्मन हिकड़न चयो त न ईसा रूहुल्लाह या अल्लाह जो नबी हिकड़न एडी मोहब्बत कयस एडी मोहब्बत जो अल्लाह जो पुत्र सजो हिकड़न वरी एडी नफ़रत कयस एडी नफ़रत कयोस जो मारण जे कट पइजी वियस। हिकड़न न वधायस न घटायस अल्लाह जो नबी समझूं। हजरत ईसा अलैहिस्सलातो सलाम जे मुतालिक अली रज़ी अल्लाह तआला अन्हु के मदीने जे मीर फरमाया तू जो मिसाल ईसा वांगुर। हिकड़न हजरत अली साईं सां एडी मोहब्बत कई एडी मोहब्बत कई जो चऊं त अली अल्लाह अली मुश्किल कुशा है अली वारिसा अल्लाह वारा कम अलीअ में समझो इन्हनि वधाई हद खां वधी हिकड़न वरी हजरत अली साईं सां एडी नफ़रत कयूं एडी नफ़रत जो नऊज़ बिल्लाह चऊं त अली काफर ये खारजी इस्लाम का खारिज थी हिकड़ा राफिजी हिकड़न न वधायो न घटायो उन जमात जो नालो आहे नाजी जमात अहले सुन्नत वल जमात उलमा देवबंद न वधायूंस न घटायूंस जेको मुझे मौला अली जो शान आए वो मोमिनन के बुधायो तो न वधायूं था न घटायूं। हजरत अली साईं जो एडो हुजूर सां ताल्लुक ॾिसी करे माण्हू अंधा थी जा जे ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह बिना पीजे पैदा कयो रब दुनिया वारन के ॾेखारियो त मां अल्लाह बिना पीजे भी पैदा करे सघां थो मां अल्लाह हरूबर मां जो भी मोहताज न आहियां जो मां हुजे पी हुजे त पैदा मां जीअं आदम अलैहिस्सलाम के पैदा कयो न मां न पी बिना पी मां जे आदम अलैहिस्सलाम पैदा थियो रब दुनिया वारनि खे इहो बि ॾेखारियो त पी ऐं मां हुजनि त मां पैदा करे सघां थो। जनाबे ईसा अलैहिस्सलातो सलाम के अल्लाह बिना पी जे पैदा कयो। बीबी मरियम ऐं बीबी मरियम अल्लाह जे वलीअ जी धीउ हुई इमरान जी ऐं इमरान अल्लाह जो वली हो उन जी ज़ाल बीबी हन्ना बास बासी त मौला इन्नी नज़रतु लक मा फी बतनी मुहर्ररा मुझा मौला मां दुआ थी घुराए अर्ज़ थी कयां बास दी बास जेको मुझे पेट में आ न इन बार के पुत्र कर त मुझा रब इन पेट में जेको बार आयो पुत्र थे त मां तुझे दर ते बास दी बासिया त मां बैतुल मुक़द्दस में ॾींदमि यानी मदरसे में छॾींदमि। अथस पेट में धीउ पर ख़बर न अथस त धीउ या पुत्र इहा ख़बर न वलीअ खे आ न नबीअ खे आ न इमाम खे आ न पीर खे आ जेका शइ पेट में आ इहा ख़बर कंहिंखे आ ॾाढा त चओ बाबा अल्लाह वलीअ जी ज़ाल आ पतो न पियो
धी ॼमी पई वलैस ज़कर कल उनसा मौला ये तो पुट जहिड़ी न आहे। अल्लाह फरमाए वञी चली अचेसि बैतुल मुक़द्दस में, जो नालो मरियम रख। उॾे खणी वई, उते अल्लाह जा वली नबी रहनि पिया। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे पुखे में आई। ज़करिया अलैहिस्सलाम ने बीबी मरियम जो मासड़ हो, पालना शुरू कई। मानी ॾींदोसि, वॾी थी वई, कमरो ठाराए नहीं, बलूगत के पहुती। हिकिड़े दफ़े ईअं थोरो कमरे खां हिजाब खां पंहिंजे गुसल खाने में आई त हीअं जो नज़र जो कयईं त हुन जे तरफ़ हिकिड़ो हसीन ऐं जमील नौजवान हुन जे कमरे ॾे पियो अचे। हुन जाइ ते हकल करे चईंसि, केरु हेरे कारे थो अचे? अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे कमरे ॾे नर पखी बि न आयो आहे, हेरे कारे? अल्लाह जी पैगाम आणींदड़ मलाइक चयुसि, इन्नमा अना रसूल रब्बिक लियहब लक गुलामन ज़किया। ओ मरियम, मां ॿियो न आहियां, मां अल्लाह जो पैगाम खणी आयो आहियां। छाजे लाइ आयो आहियां? लियहब लक गुलाम ज़किया, तोखे पाक पुट जी बिशारत ॾियां। चवेसि थी मांखे पुट कीअं थींदो? न मां शादी कई, न निकाह कयो, न वरी अहिड़ी बदकार औरत कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। वो चवेसि थो काल कज़ालिक काल रब्बो के, बस रब जो यो हुकुम आहे त तोखे पुट थींदो। चओ सुभान अल्लाह। फहमल, हमल थी। उन टाइम ते घरड़े खां ॿाहिरि निकिरी करे फिटल बाग में आई। खजीअ जो सुको थोड़ो हो, उनखे टेक ॾेई करे चए थी, क़ालत या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया। ओ मुंहिंजा मौला, इन आज़ार खां नंढे हूंदे मारे मिटी में मिलाए छॾे हां, न हुजां हां न ॾुकई ॾिसां हां। अल्लाह फरमायो, मरियम छा ॻाल्हि? सेको ॿार जी तकलीफ़, ॿियो उञ बि लॻी आहे त बुख बि लॻी आहे। रब फरमायो, ओ मरियम घबरा न। वनादाहा मिन तहतिहा अल्ला तहज़नी क़द जअल रब्बुक तहतक सरिया वहुज़्ज़ी इलैकी बिजिज़इन नख़ला तुसाक़ित अलैकी रुतबन जनिया वकुली वशरबी वक़र्री अयना व इम्मा तरयिन्न मिनल बशर अहदा वक़ूली इन्नी नज़रतु लिर्रहमान। जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह न चओ तो मां आवाज़ न कंदुसि। ख़बर त पए न। अबा जागो था, अबा ॾाढा उथे हेठा जो सघजी पे कोला खैरा। अबा जागो था न, जेके निंड पिया हो तो खणो मां ॾिसां। माशाअल्लाह, जज़ाकल्लाह, अल्लाह से बरकत करे। आमीन चओ। अल्लाह असां इलेक्शन में असां एॾी मेहनत कईसीं, हक़ीक़त पूरो 4-5 ॾींहं रात जो 3 बजे सुबुह जो 5 बजे उथूं इलेक्शन वारे ॾियारे सॼो ॾींहुं न निंड न वरी साईं चवां रुगो वठो वठां होॾे भज भॼां रात जो 1 ताईं। इहो असां बीमार थी पियासीं। वरी उन खां बाद में वायरस शुरू आहिनि रोज़। अॼु वाकई मां हिनखे जवाबु ॾिनो त भाउ मुंहिंजो गलो बि साथ नथो ॾिए, मूंखे अखि में बि सूर आहे, सफ़ा सूजी वई सुबुह जो। त बि चईंदे महिरबानी करे अचो, न ईंदव त पोइ माण्हू टुकू था कनि, चवंदा तूं ग़लति थो ॻाल्हाए, तूं ग़लति थो नाला लिखे। मां मजबूर न आहियां, मां वाइस थोरो कंदोमांसि। आयो आहियां, चई अचो रुगो 10 मिंट बि हाज़ुरी भराए, ऐं त आख़िर में पियो मूंखे ॾे। पोइ सफ़ा चयोमांसि त गाॾी मोटाए। पोइ हाणे ॾिनो अथई आख़िर में दुआ शाह साहिब जी। पर तव्हांखे थो चवां त जेके निंड पिया हथो खणो त अधु हथो खयूं था। ऐं ॾो असां ॾे न कावड़िया वेठा हुआ मौलवी अलाए छा था चवनि। हाल असांजो इहो आहे यार, जागो था न, जागो था न। पोइ जेके जागो था चओ सुभान अल्लाह। अल्लाह
रब फरमाइस मरियम घबरा न जे जमीन ते वेठी आ उनखे कोटड़ो ॾियण तुंहिंजो कम आ त ताज़ो ताज़ो मिठो पाणीअ जो चश्मो जारी करण मां अल्लाह जो कम जंहिं खजीअ जे सुके थुड़ खे टेकण वेठी आ लोॾड़ो ॾे त ताज़ियूं ताज़ियूं खारकूं ॾियां पाणी बि अची वियो ताज़ियूं ताज़ियूं खारकूं बि अची वयूं बचड़ो बि ॼमी पियो अल्लाह अल्लाह रब फरमायो मरियम फकुली वशरबी वक़र्री अईन ओ मरियम खाओ बि पी बि ऐं पंहिंजे पुट खे ॾिसी करे नेण बि ठर मुंहिंजा मौला हे मसला हल थी वियो पर क़ौम जो मसलो तूं मारियो क़ौम मेणा ॾींदी अल्लाह अल्लाह रब फरमायो मरियम घबरा न मां साॻो रब आहियां ओ जो ज़करिया तोखे कमरे में बंदि करे वियो हो अण ॿुधाए था तोखे मेवा ॾिना हुयमि उहो साॻो ई रब आहियां अल्लाह फरमायो मरियम ॻाल्हाइण खां रोज़ो रखजांइ हे जेको पाणी हे जेके खारकूं थई कोई माण्हू तोसां मिले या कंहिं बि माण्हूअ खे तूं ॾिस उनखे चइजांइ इन्नी नज़रतु लिर्रहमान मां अल्लाह जे नाले ते नज़र कयो पंहिंजे नाले ते अल्लाह जे नाले ते वेही रहो ओ दोस्त न छॾींदो मां अॻे में थी वञे अधु कलाक वाइस कंदुमि बस मां ख़बर आहे तव्हां भॼी बि न हो सभु भॼण वारा न आहिनि बाक़ी उथण वारा न उथ अल्लाह जो नालो त यार मूं जे करे न उहो हिन यार जे करे हिन जे करे अब्दुल जब्बार शेख हैदरी सलाइन जे दाबो थे तव्हां आया शेख मुझे करे थोड़ी वेठा हो तव्हां आया हो क़ुरान जे करे रोज सुम्हंदा हो 9 बजे अॼु 12 बि थींदा ओ हिन क़ुरान जे करे वेठा हो अॼु तूं हिन सां वफ़ादारी करे इंशाअल्लाह क़यामत जे ॾियारे हे रहमान जो कलाम तोसां वफ़ादारी कंदो चओ इंशाअल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा दो नारे तकबीर अल्लाहु अकबर ये भी शेखा तो सुभान अल्लाह दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम अल्लाह फरमास को मानू ॾिसे चइजां इन्नी नज़रतु लिर्रहमान मां अल्लाह जे नाले ते नज़र कयो क़ौम ॾे ॿारलो खणी आई क़ौम वारा माण्हू मेणा ॾियण लॻा जेतिरा वाह त ओतिरियूं ॻाल्हियूं छा पिया चवनि या उख्त हारून ओ हारून जी भेण जनाबे हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जी भेण नगी पर घर एॾी इज़त ऐं शराफ़त वारो हुयो जो हारून जी भेण पई सॾिजे या उख्त हारून मा कान अबूकी इम्रा सऊई व मा कानत उम्मुकी बग़िया ओ हारून जी भेण न तुंहिंजो पीउ अहिड़ो न तुंहिंजी माउ अहिड़ी अवां जो घर त ॾाढो भलो हो अबो तुंहिंजो इमरान मां तुंहिंजी हन्ना हे छा करे छॾी बिना मुड़ुस जे पुट खणी आई आसां क़ौम जो न को वॾाए छॾी अल्लाह अल्लाह अम्मा बीबी मरियम नथी ॻाल्हाए रब जो हुकुम त ॻाल्हाए जाइनि फअशारत इलैहि इशारो थी ने मूसा न ॻाल्हायो कालू कैफ नुकल्लिमु मन कान फिल महदि सबीया मां सां न ॻाल्हायो हिन पींगे वारे ॿार सां ॻाल्हायो अल्लाह अल्लाह ओ ठेड़ीअ जा मुसलमानो अइया क़ौम वारा नाराज़ थी पिया हे शादी करे हिकु करे आईया ख़राब कम वरी ॿियो चवे थी हिन ॿार सां ॻाल्हायो ॿार सां अॼोको ॼावल ॿार कीअं ॻाल्हाईंदो कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे अल्लाह अल्लाह रब फरमायो ओ मुंहिंजा
ईसा मां जे गोद में वेही करे खीर पीअण जो टाइम को नहीं उथी पंहिंजी अम्मा जी पाक दामनी बयान कर ओ कलमे वारो जनाब ईसा नबी ताज़ो ॼावल ॿार अम्मा जे गोद में वेही करे ॻाल्हाइण लॻो ओ मुंहिंजी क़ौम वारो मुंहिंजी अम्मा खे मेणा न ॾियो इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया मुझी कौम वारो मुझी अम्मा के मेणा न ॾियो मुझी अम्मा गंदी ना है इन्नी अब्दुल्लाह मां अल्लाह जो बानो आया आतानी अल किताब रब माते किताब नाज़िल कयो आ वजालनी नबिया मां वडो थी तवारे नबी थींदुम वजालनी मुबारकन मां जाते भी हो जा बरकत वारो हां औसानी बिस्सलात वज़कात मां दुमतु हय्या व बर्रम बिवालिदती वलम यजालनी जब्बारन शकिया जिसी ते मां जेरो हां रब मां के वसियत कई त मां नमाज भी पढ़ा मां ज़कात भी दिया मां रोजा भी रखा ऐं मां पंहिंजी मां जो अमड़ जो अदब ऐं इज्जत ऐं एहतराम भी कया जाओ त नमाज भी खयूं आयो रोजा भी खयूं आयो ज़कात भी खयूं आयो मां जो अदब भी भेण ईसाई अंधा थी गया चोवन हे त अल्लाह जो पुत्र मरियम नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ाल ही अल्लाह जो पुत्र हे ये चवण लगा होड़ा दा चन वकालतिल यहूद उज़ैर इब्नुल्लाह वकालतिन नसारा अल मसीह इब्नुल्लाह यहूदिन चयो उज़ैर अल्लाह जो पुत्र छो रब तो फरमाए मुंहिंजा दिलबर उन नबी जो वाक़ियो ॿुधाइनि जॾहिं कॾहिं ते चढ़ी करे हलियो पंहिंजी मानी बि साण हलंदे हलंदे हिकु ॻोठ में आयो उहो ॻोठ हिकु बादशाह उन ॻोठ जा माण्हू मारे छॾिया उहे माण्हू त ख़तम थी विया पर ॻोठ बर्बाद ॻोठ जे ॿाहिरां बागला हुयो अंगूर पटे करे उन्हनि खे नीबोड़े करे कुझु पीतई कुझु रखियई अफ़सोस मां चवण लॻो हेॾो वॾो ॻोठ ही बर्बाद थी वियो वरी आबाद थींदो अलाए इहो वाक़ियो रब क़ुरान में ॿुधायो रब फरमाए मुंहिंजा दिलबर पंहिंजे उम्मत वारनि खे ॿुधायो औ कल्लज़ी मर अला क़रयतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युहयी हाज़िहि अल्लाहु बअद मौतिहा फअमातहु अल्लाहु मिअता आम थुम्मा बअस قال كم لبثت قال لبثت يوما او بعض يوم قال بل لبثت 100 عام فانظر الى طعامك وشرابك لم يتسنى وانظر الى حمارك ولنجعلك آية للناس وانظر الى العظام كيف ننشزها ثم نكسوها لحما فلما تبين له قال أعلم أن الله على كل شيء قدير الله فرمائے مجھے سونا ان گدھا وارے نبی جو واقعہ ॿुधाए یہ جو ستو زندہ اللہ تو فرمائے فأماته الله 100 عام اسا موت نہیں چھڑیو 100 سال 100 साल का बाद में उतारे उसे قال كم لبثت उज़ैर घणो वक्त अब न ॻाल्हाए थे वो बुजुर्ग قال كم لبثت घणो वक्त होतई जरे सुतो हो न मां जानदड़ो हो हाणे वरी सिज लहण वारो हो जी सही यौमन औ बाज़ यौम ॾींहुं याद दी अल्लाह फरमायो ना قال बल लबिस्त 100 आम उज़ैर तोखे 100 साल थी विया अथई अब घणा फंजुर इला तामिक ॾिस पंहिंजे ताम खे व शराबिक पंहिंजे पाणीअ खे
लम यतसन्ना रब तो फरमाए पंहिंजे ताम खे ॾिसो पाणीअ खे ॾिसो जो अॼु ॾींहं ताईं 100 साल खां बाद में बि सेवरो न वरितो अथसि लम यतसन्ना हीअं जो मानी जो खोलियई ठेली जा मुसलमानों 100 साल खां बाद में ईअं पई ही ॼणो हाणे कंहिं ताज़ी पचाए रखी आहे वंजुर इला हिमारे कॾहिं सुभाणे जो गॾ जो नाम निशानी कोन्हे रब फरमायो ॾिस असां कीअं था तुंहिंजे गॾ खे ज़िंदा कयूं मुसलमानों कलमे वारो सॼी दुनिया काफ़ी नून ते बीठी इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून रब तो फरमाए असां जंहिं बि शइ जे ठाहिण जो इरादो कंदा आहियूं चवंदा आहियूं कुन फयकून थी पवंदो ख़बर ई न पई अलाए काॾों ज़रात अची वियो के हॾड़ा अची वियो के कन अची वियो काॾों पुछ अची वियो हिक सेकंड में अल्लाह जे नबीअ जो कॾो तयार हाणे कॾहिं ते चढ़ी करे पंहिंजे ॻोठ वारनि ॾे आयो 100 साल खां बाद में ॻोठ जो हुलियो ई तब्दील थी वियो ईअं धपे ते ॾिठई त हे गर्रा मुंहिंजो अची करे दरवाज़ो खड़कायई अंदरां आवाज़ आयो यार तवजो कजो उन जा पुट जॾहिं उज़ैर अलैहिस्सलाम निकितो हो पुटनि जी उमिरि हुयसि 20 साल हिक घर में छोकिरी रहंदी हुई उनजी बि उमिरि 20 साल हाणे हे पाण हलियो वियो अल्लाह तो फरमाए फअमातहु अल्लाहु मियतम असां हिनखे मौत ॾेई छॾियोसि उन टाइम ते वधि में वधि जनाबे उज़ैर अलैहिस्सलाम जी उमिरि 40 साल मौत अची वियो ब्रेक लगी वई वधो कोन उते जो उनजी उमिरि बि रही 100 साल खां बाद में भी अल्लाह ज़िंदा कयसि 40 सालनि जो जवान हुयो तफ़सील में ॻाल्हि होॾों पुटनि जी उमिरि वधे पई पुटनि जी उमिरि वधे पई ईअं जो घर जो आयो ॾिठे ते घर अब मां तव्हां खां पुछां थो हिन जी उमिरि ब्रेक लगी वई वधेस त कोन पई न मौजो अची तो ते बीहजी वई न वरी जो आयो हाउ मुंहिंजा रब मां तुंहिंजी कुर्बत जेको कुदरत तां कुर्बान वञा चओ न सुभान अल्लाह आयो अयां दरवाज़ो खड़काई त अंदर आवाज़ आयो केर चई हे उज़ैर जो घर आहे तो ते जेका कुराड़ी ही न वा छॾे वियो न उन कुराड़ी जी 20 साल उमिरि हाणे उहा 120 सालनि जी थी वई ऐं पुट नथा कराए पुट 120 साल पुटनि खे वरी पुट ॼावा उन्हनि जी बि 100 साल पुट 120 सालनि जा पुट 100 साल जा ॾाढो 40 सालनि जो चओ सुभान अल्लाह इहा कुदरत कंजी आहे अले उज़ैर अलैहिस्सलाम जे पुटनि रब जी कुदरत न ॾिठी हीअं जो दरवाज़ो खड़काई अंदर आवाज़ आयो केर चई घर उज़ैर जो आ कुराड़ी अखियुनि खां बि माज़ूर बीमारी उहा चवे थी छा तूं उज़ैर खे सुञाणींदो आ मूंखे त 100 साल थी वियो उज़ैर जो मां अॼु नालो ॿुधो उहो चवे थो दरवाज़ो खोलियो मां अल्लाह जो नबी उज़ैर पहुची वियो आहियो हीअं जो दरवाज़ो खोलियो उन कुराड़ीअ चयोसि मां माज़ूर मूंखे बीमारी उज़ैर अल्लाह जो नबी हो हथड़ा खणंदो हो उनजी दुआ क़बूल थींदी हथ त खणो मुंहिंजी नज़र बहाल थी वञे मुंहिंजी जेको आहे मुंहिंजी बीमारी दूर थी वञे अल्लाह अल्लाह अयां जो अल्लाह जे नबी हथ कयो चओ त नबीअ जी दुआ जल्द क़बूल थी वई हथ जो कई त कुराड़ीअ जी नज़र बि बहाल थी वई त बीमारी बि दूर थी वई भॼंदी वई वञी पुटनि खे ॿुधाई हलो जो बाबो आयो अथव उज़ैर तफ़सीर लिखियो आहे हथ में लट खणी था अचनि कुराड़ा पिंपण बि अच्छा अबो बीठो आहे नौजवान हे मथे पिंपणू करे चवंदा अबा तूं उज़ैर आहे हा मां उज़ैर आहे असांजो अबो उज़ैर उहो आहे जंहिंखे तौरात यादि हो लिखी ॾिनई खबे कुले ते तर जो बि निशान हुअसि 100 साल खां बाद उहो बि सही हो हिननि छा चयो वञ हे त अलाह जो पुट हा साईं हिननि चयो अल्लाह जो पुट रब जी कुदरत न ॾिठो हुननि चयो न ईसा अल्लाह जो पुट
हुन भी अल्लाह जी कुदरत न ॾिठी हेॾो शान ॾिसी अंधा थी पियो एडी मोहब्बत कयूं जो क़ालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह व क़ालत नसारा अल मसीह इब्नुल्लाह यहूदी चवन था उज़ैर अल्लाह जो पुत्र ईसाई चवंदा न ईसा अल्लाह जो पुत्र मके जा मुशरिक वरी बुजुर्गन जा बोता ठाहे करे नबियन ऐं बुजुर्गन जे बोतन के बाऊं बदियूं बीठा ने अल्लाह जा पुत्र हे अल्लाह जो हाओ काफिर तव्हां इन्हनि खे छो था सॼो पुतन खे हो इएं पिया चवनि तलियो कर्मा नाबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ असां हिननि जी इबादत नथा कयूं असां हिन ॾे आहियूं लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ हे असांखे अल्लाह जे वेझो कंदो हन जी अॼुकल्ह जा मुस्लमान अड़े कलंदर ते छो थो वञे अड़े भिटाईअ ते छो थो वञे अड़े पीरनि ते छो किरियो पियो चवंदा न असां इन्हनि खां नथा घुरियूं चवंदा आहियूं असां तव्हांजा सवाली तूं अलाह जो चवंदा न मां तुंहिंजो सवाली तूं अलाह जो सवाली ओ काफिर चवंदा हा असां हिननि कोन था घुरूं लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा हे असांखे अलाह जे वेझो था कनि अॼो का बि कलमे वारा मुस्लमान सॾाइण वारा उहे बि अलाह खे छॾे असां तोखे था चऊं तूं अलाह खे चओ असांजी ॿुधंदो न तव्हांजी मोटाईंदो न अब ईअं चवंदा नथा ॻाल्हायो छेड़ीअ वारो शुक्र कयो जो अल्लाह साईं तव्हांजी छेड़ीअ में बरकत करे छॾी आहे जो शिरक ऐं कुफ्र खां बचियल आहियो जो तौहीद वारियूं मस्जिदूं थियूं नज़र अचनि ख़ुदा जी ज़ात जो कसम लाड़काने में अची ॾिस त ॾेखारे किरिया पिया क्यों कलंदर ते को भेटाई मां त कलंदर ते अखियुनि सां ॾिसी आहियां त पंजारियूं पयूं न पंजारियूं तव्हां बि ॾिसी आहियो अरे पंजानी चो रखियूं अथव जे बास पासे वेंदा आहिनि ज़ाल मुड़ुस असांखे पुट थिए त पोइ ॿई ज़ाल मुड़ुस हिन में जुटरी ऐं तुंहिंजे अंगण ते भॼंदासीं अल्लाह जे वलीअ जे दरगाह अरे भेटाईअ ते वञो भेटाई छा थो चवे भेटाई असां ते कावड़ा वेठा आहिनि मुला अलाह अलाह था कनि छड़ो तौहीद ॾुखी आहे अब ॾुखी आहे न नथा ॻाल्हायो मुर्सा बाबा चलो कजाए छेड़ो न थे खुदा जो कसम ना छेड़े जो वाइज ही न के इख्तिलाफ न थे इख्तिलाफी वाइज ही ना है माता का पूछा थोरो थदे मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया के ईजायो त को न हो ईजायो कैसा विड़ियो ना कंजो हक न खादई ये चवंदासीं तू अमीन तू सादिक तू सचो अमानतूं पंहिंजूं रखियूं ईंदो ख़ुदा जी ज़ात जो कसम यार तवजो कजां हाओ जॾहिं मदीने जे मीर खे अल्लाह फरमायो या अय्युहल मुद्दसिर क़ुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर ओ कम्बल पाए करे सुम्हण वारा मुंहिंजा दिलबर क़ुम उठ फौरन फअंज़िर व रब्बक फकब्बिर माण्हुनि खे ड्रेडर पंहिंजे रब जी वॾाई बयान कर मदीने जो मीर आमिना जो लोल इमामुल अंबिया आया मके जे सफा जबल जे चोटी ते चढ़ी कर मुझे मिठी मोहम्मद ऐलान कयो या माशरल कुरैश ओ कुरैशियो समूराय नंढा वॾो पक्का बोड़ अमीर गरीब आया मुझे से फरमाए मके वारो परी गालिया ॿुधायो हुजूर पंहिंजे ज़ाते ग्रामी जे लाइ पुछो मां मोहम्मद करीम तव्हांजे शहर मके में जाए में आओ मूंखे 40 साल जिंदगी जा मके में गुज़रियो मुंहिंजो उथण मुंहिंजो वेहण मुंहिंजो तव्हां सां ॻाल्हाइण मुंहिंजो तव्हां सां वेहण मां मोहम्मद करीम तव्हांजो हक़ खाधो चयूं साईं न तव्हां सां ज़ुल्म कयूं चयूं साईं न मां मोहम्मद तव्हां सां करे कूड़ ॻाल्हायो ना साईं न हुजूर फरमायो ओ मके वारो मां मोहम्मद जबल जी चोटी ते बीठो तव्हां हेठि मां जो तव्हांखे चओ जबल जे न पासे खां फौज थी अचे अवां सां जंग कंदी लड़ाई कंदी छा मुंहिंजी ज़बान ते यकीन कंदो अल्लाह अल्लाह सभिनी चयो ओ मोहम्मद बिन अब्दुल्लाह तू सचो
तू अमीन तू सादिक साईं तो कैसा कूड़ी न गालायो तू तो चवे तो जबल देखी न पासे का फौज असा दिसो असा के फौज नजर ना अचे असा चवंदासे असा जूं अखियूं कूड़ियूं मोहम्मद तुझी ज़बान सची आ साईं के सचो पिया समझन वो टेड़ी वारो इलाके जा गैरतमंद मुसलमानो हाणे छेड़ो शुरू छेड़े जो बुनियाद असां माण्हू उड़ेला छो असां लक़ब ग़लत छो रखंदा छेड़े जो बुनियाद इहो आहे हुज़ूर खे चवण पिया सचो आहे अमीन आहे सादिक आहे साईं जन फरमायो कूलू चओ ला इलाहा इल्लल्लाह चओ सुभान अल्लाह आवाज एड़ो शुरू अरबी समझन पिया ला ना है कोई हाजत रवा ला ना है कोई मुश्किल कुशा ला ना है कोई धीअ ने पुटनि जो मालिक ला ना है कोई नफे ऐं नुक़सान जो मालिक ला ना है कोई रिज़्क़ रोज़ी जो मालिक ला ना है कोई हाज़िर नाज़िर ला ना है कोई आलिमुल ग़ैब ला ना है कोई ला तलवार ही कटे छड़ी बुतन खे हा जिन बुतन जूं पाड़ा मक्के जे काबे जे अंदर हेठ खुदल हुयूं मोहम्मद ला जी तलवार खणी उन्हनि जूं पाड़ूं बुंड जूं पटे मोहम्मद काबे खे बुतन खां पाक करे छॾियो चो न सुभान अल्लाह ॾाढा चो न सुभान अल्लाह ला ला असांखे बि कावड़िया वेठा अथई नबी साईं फरमाया ला इलाहा इल्लल्लाह सभु ॾींहुं भॻा पेरनि ते ज़ोर अगे बेचल सच्चो आहे नबी साईं फरमाया अल्लाह के साथ कोई माबूद कोन्हे अबू लहब जे हुजूर जे ॼमण ते जश्न मल्हायो हो उर्स कयो हो उर्स जश्न मल्हायो ऐं सो कुट कुटाई बानी आज़ाद कयई ॼमण ते ख़ुशी थो करे उन ही नबीअ जे प्रोग्राम खे ॿुधण खां बाद में चए थो नऊज़ बिल्लाह नकल न कुफर न बाशद हुजूर खे चई तुंहिंजो हथ भॼे इन लाइ घुरायो अथई बस अल्लाह अकबर जहिड़ो इतां शुरू थियो असां भी जेकॾहिं असां भी अल्लाह खे छॾे जेकॾहिं चऊं त वण बि ॾींदा अथव कंडा बि ॾींदा अथव झंडा बि ॾींदा अथव पीर बि ॾींदा अथव फ़क़ीर बि ॾींदा माण्हू असांजे हथनि ते चुनियूं ॾींदा खीसा असांजा पैसनि सां भरींदा अरे वाह बि ॾियो पोइ असां होॾे चवनि था वञूं पर असां नज़र हिन क़ुर में विधी आहे त क़ुर थो चए त रब खां सवा को बि माबूद कोन्हे क़ुर सचो शिरक कने जन्नत न मिलंदई क़ुर मथे ते खणी थो चवा जे शिरक हूंदई ज़रो भी जन्नत हराम थई क़ुर जो फ़ैसिलो थई इन्नहु मन युशरिक बिल्लाह वक़द हर्रम अल्लाह अलैहि जन्नह रब क़ुर में चयो त मुशरिक जे मथा मां जन्नत हराम कई आहे रब जन्नत कंहिंखे ॾींदे चई तौहीद परस्तन खे ॾींदुसि जेको तौहीद परस्त छॾाए जन्नत जे लाइ उबाऊं बधे जन्नत कान्हे कौन है जन्नत कुरान थो चए नाराज़ थींदो कोई थी मां कुरान जी ॻाल्हि कंदुसि कुरान मूंखे ॿुधायो मां कुरान में नज़र विधी आहे अरे कुरान जे हूंदे ॿिए कंहिं किताब जी ज़रूरत न आहे मोहम्मद जे हूंदे ॿिए कंहिं नबीअ जी ज़रूरत न आहे अल्लाह जे हूंदे ॿिए कंहिं महबूद जी ज़रूरत न आहे अल्लाह बि हिकु कुरान बि हिकु मोहम्मद बि हिकु उम्मत बि हिकु अबो भी हिकु त अमर भी हिकु चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर जी इहो वाय अल्लाह फरमायो सोना चो मक्के जे मुशरिकन के समझ यहूदन के समझ ईसाइन के समझ कुरान दे नजर कयो कुल हु अल्लाहु अहद सोना चो अल्लाहु अकेलो अल्लाहु अहद अकेलो मुल्क हलाइण में अकेलो खाराइण में अकेलो प्याण में अकेलो मौत हयाती जो मालिक अकेलो इज्जत जिल्लत जो मालिक अकेलो नफे नुकसान जो मालिक अकेलो अल्लाहु समद बेनियाज़
कंहिंखां डिॼे न टेड़ीअ जे वॾेरे खां न खैरपुर जे वॾेरे खां न जेको आहे न अमरीका खां अल्लाहु समद बेनियाज़ लम यलिद वलम यूलद न कंहिंखे ॼणई न कंहिं मां ॼाओ अबो अम्मा कोनेस मिट माइट कोनेस वलम यत्तखिरहु वलद साहिबतन वला वलद रब तो फरमाए मांखे ज़ाल भी काने मांखे अक अयाल काने मांखे अबो अम्मा काने वलम यकुल लहू कुफुवन अहद मुझा दिल भर ऐलान कर अल्लाह जो को मिट माइट कोने अल्लाह अकेलो आहे अल्लाह अकेलो मुश्किल कुशा केरा नथा ॻाल्हाए मुश्किल कुशा केरा वारिस केरा ऐं गाली ते लिखंदा निकिरा अल्लाह नबी वारिस ॿई गॾु हिकिड़ा वरी सरो लिखंदा अथई अली वारिस ओला जबाना ओ चरिया काॾे फिरी वए इन कुरान जंहिं भी गाल खुदा जो कसम वला रतबी वला याबिसन इल्ला फी किताब मुबीन फरमाए कुरान पाक में हर शय जो बयान हर शय जो एड़ी का सही काने जो तू सवाल खणी अचई कुरान जवाब न दे हर शय कुरान में लिखी भैया कुरान में जवाब मौजूद तवज्जो कजाए खुदा जी ज़ा जो कसम कुरान पाक में हर गाल लिखी पई थई आओ सही बुदर खालिकार साज कर फरमाए तो अल्लाह खालिक कुल्ल शैइन व हुवा अला कुल्ल शैइन वकील आओ सही बुदर मुल्क जो मालिक कर फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ल शैइन कदीर से बड़ा इज्जत जिल्लत जो मालिक रब जो कुरान फरमाए तो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर आओ बड़ा से बुदो नफे नुकसान जो मालिक व यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू व युरिदक बिखैरिन फला राद लिफज़ल अल्लाह जा कुरान बुदो वला आलिमुल गैब कर फरमाए तो इन्नल्लाह इंदहु इल्मुस व युनज़्ज़िलुल गैज़ व यअलमु मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्दिन तमूत इन्नल्लाह अलीमुन खबीर औ अल्लाह जा कुरान बुदो हाजिर नाज़िर कर रब जो कुरान फरमाए तो मा यकूनु मिन नजवा सलास इल्ला हुवा राबिहुम वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम रब तो फरमाए मुझा दिल भर चवे जे टे आयो तो चौथो मान लो चार आयो तो पंजो मान लो आलिमुल गैब मान लो व रब्बुका यखलुकु मा यशाउ व यख्तार मुख्तारे कुल भी मान लो जियां वणे तियां कयो इहो मुंहिंजो कम जियां वणे तियां कयो मुंहिंजी मर्जी खोलियो कुरान खे भला अल्लाह जा कुरान ॿुधाए त वारिस केर फरमाए तो इन्ना नहनु नुहयी व नुमीत व नहनुल वारिसून सिपारो चोलो सूरत हिजर खोले करे कुरान में ॾिस ॿियनि चवण ते न हल कुरान घर में पयो थई सिंधी में माना वारा वहाबिन वारी मस्जिद मां न खण जाए देवबंदन वारी मस्जिद मां न खण जाए शियन वारी मस्जिद मां कुरान खण तर्जमे सां ॾिसो बरेलविन वारी मस्जिद मां कुरान खण तर्जमो ॾिसो इन्ना नहनु नुहयी व नुमीत व नहनुल वारिसून रब तो फरमाए तव्हां खे जियारियो भी मां जियारिया भी मां मारिया भी मां व नहनुल वारिसून तव्हां जो वारिस भी मां अल्लाह आया केरा वारिस अली वारिस ना है नबी वारिस ना है वारिस केर मुश्किल कुशा
मुश्किल कुशा असां अलीअ खे मञींदा आहियूं मथां चओ अलीअ खे न मञींदा अली सां हिकिड़नि माण्हुनि ॾी मोहबत कई जो चयूं त अली अल्लाह अली मुश्किल कुशा अली वारिस अल्लाह वारा कम सोने मौला अली में न मखलूक खे केॾो बि वधायो ख़ालिक न थींदो मखलूक खालिक ओ कलमे वारो खुदा जी ज़ात जो कसम खालिक खे कोई भी पुॼी न सघंदो जागो था न अली अलिया शेरे जलिया हक जो वलिया हैदर्रा शेरे बबर्रा फातिह खैबर्रा जेको न मञे बेखबर जंहिंजो नक़बा असदुल्लाह अल्लाह जो शेर करम अल्लाह वज जंहिंजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो हो अली मुश्किल कुशान खुदा जी ज़ात जो कसम बाक़ी अली जो शान वॾो खैबर जी जंग फतह न थी थे पाण फरमाई वञो सुभाणे अचिजो उन जवान जे हथ में झंडो ॾींदुमि जंहिंजे अता अल्लाह खैबर जी जंग फतह फरमाईंदो सुबुह थी पाण फरमायूं ऐं न अली मुंहिंजो अली किथे साबी चवंदा साईं यश्तकी आई नई अलीअ जूं अखियूं थी पयूं आहिनि अल्लाह अल्लाह पाण फरमायूं वठी अचोसि मुंहिंजो सोणो अली आयो पाण फरमायूं अली जी मुंहिंजा दिलबर आते साईं अखियुनि में सूर पाण फरमायूं हेॾे ही झंडो अथई ही तलवार अथई वञो पर मुंहिंजे दिलबर न बि पंहिंजी लोहा मुबारक कढी करे हज़रत अलीअ जे अखियुनि में लगाई अली खे ॾे मदीने जे अमीर दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे अलीअ जे अखियुनि में सूर मुंहिंजा मौला मां मोहम्मद करीम पंहिंजी लिब थो लॻायां लिब लॻाइण कमु मुंहिंजो आहे दर्द दूर करणो कमु तुंहिंजो आहे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने हैदर करार नारे तकबीर चो सुभान अल्लाह ए सकूरी को साउंड मथा भी न खणी आयो आहे हेठा एडा खणी आयो जो अलाए काथे तो आवाज वई बाकी माजा 5 मिनट अथव कलाक बियो मौलवी आयो त वठी अचो न त ईअं लथो वेंदो मुंहिंजो ख़बर ई न पई तव्हांजी मर्ज़ी जागो था वरी तो चो सुभान अल्लाह अबा मुझे साईं लिब मुबारक कढी करे हजरत अली शेर खुदा जे अखियुनि खे लगाई हजरत अली जो अखियुनि जो दर्द खत्म थी वियो उलमा नुक्तो बयान फरमाईंदा आहिनि कहिड़ो हजरत अबू बकर सिद्दीक़ गार जे अंदर नाक डंगियो हुजूर झोल में सुतो पियो हजरत अबू बकर जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिता नबीअ जे चेहरे ते पिया मोहम्मद मुस्तफा जागी पिया पाण फरमाया अबू बकर जी मुंहिंजा दिलबर छा ॻाल्हि आहे साईं का ॻाल्हि कान्हे तव्हां आराम कयो पाण फरमायूं ॻोढ़ा पघर बच्चा यादि आहे त न मुंहिंजा साईं पाण फरमाए छो जी साईं कहिड़ी शइ आहे जेका नुबुवत जी सदाकत खे जुदा करण थी घुरे छो त सिद्दीक़ जी गोद नबीअ जो चेहरो पाण फरमायूं ये तो दुनिया जी ताकत ही दुनिया जी ताकत के ताकत न है जो सिद्दीक का नबी खस या नबी का सिद्दीक खस ही तरफ जो फैसलो जो नबूवत का बाद में दर्जो सिद्दीक जो नबी हुजूर अबू बकर के सिद्दीक जो लक़ब मेराज जी तस्दीक अंदर हजरत अबू बकर सिद्दीक पाण फरमाए अबू बकर अंत सिद्दीक तू सिद्दीक पाण फरमायो हिया पैर बार कड अल्लाह तवज्जो कजाए हजरत अबू बकर पैर बार कढो अंदरों निकरी आयो रंग जो कारो नियत जो कारो लिबास जो कारो अकुल जो कारो हाओ कारे वेर विधो सिद्दीक सां मदीने जे मीर फरमायो गम न कर घबरा न हिन कारे तो सां वेर विधो कंदो कुछ भी कोन हजारे साल गुजरी वियो सिद्दीक सां मेरी वेर रखंदा पर कजे करे कुछ न सघियो हीअं जो नज़र कर अबू बकर मक्के में गॾु अबू बकर जेको आहे न बदर में गॾु अबू बकर उहद में गॾु हुनैन में गॾु खंदक में गॾु अबू बकर हिजरत में गॾु अबू बकर गार में गॾु छेड़ी वारो हाणे बि नज़र कयो त अबू बकर मज़ार में भी मिठे मोहम्मद सां गॾु आहे नारे तकबीर
शान सैयदना सिद्दीक अकबर नारे तकबीर पान फरमा पैर कढो कॾहिं निकिरी आयो हुजूर लोआ मुबारक लगाई चवणो सुभान अल्लाह नबी ने फरमाया दारुल हिकमत व अली बाबुहा अना दारुल मदीना व अली बाबुहा मां इल्म जो शहर अली उन जो दरवाजो हर शे दरवाजे खां ईंदी आहे मां इल्म जो अना दारुल हिकमा मां हिकमत जो शहर अली उन जो दरवाजो अली एडो हकीम हो जो हुजूर जो लफ्ज समझई हजरत अबू बकर जे खुड़ीअ खे लिब मुबारक लगायो गार में ओडे खैबर जे किले में अली जे अख खे लिब लगायो हुजूर अली के इशारो कयो त अबू बकर जी इमामत तोखे कबूल करनी पवंदी चवनो सुभान अल्लाह दादा चवनो सुभान अल्लाह हिकड़ी गाल ॿुधायो इमाम हसन ऐं हुसैन जो शान सब बयान कंदा सुन्नी भी हो हजरात भी पर बचपन नंढड़ा हाथ नबी चपन ते चुमियूं ॾींदो नंढड़ा हाथ नबी सिंगंदो नंढड़ा हुजूर जने दुनिया मां रेलत कई वफात कई इमाम हसन हुसैन जी उम्र हिकड़े जी 6 साल ॿिए जी 7 साल नंढड़ी उम्र वारो मदीने जो मीर दुनिया छॾे वियो पर हुजूर कायनात जो सरदार मदीने जो मीर आमिना जो लोल इमामुल अंबिया जने दुनिया छॾे वियो खुदा जी ज़ात जो कसम हे त मुंहिंजे हसन ऐं हुसैन जी बचपन वारी जिंदगी ओॾे नज़र कर त मुंहिंजे हुसैन जी 55 साल उम्र 55 साल नज़र त कर हुजूर दुनिया छॾे वियो अबू बकर 2.5 साल इमामत कई हुजूर अबू बकर छॾे वियो उमर 10 साल इमामत कई हजरत उमर शहीद थियो उस्मान साईं 12 साल जेको 12 ईंदह 22 साढा 24 सालन जो गैप मां तो खां पुछां थो बस वाइस खत्म कयां थो तकरीर खत्म कयां थो साढा 24 साल मुझो हसन हुसैन नमाज काथे पढ़ंदो साढा 24 साल मुझो मौला अली नमाज काथे पढ़ंदो साढा 24 साल उन जो नमाजूं ॿुधो अज मदीने में वींदो मदीने में हिक मस्जिद अबू बकर ॿी मस्जिद अली टी मस्जिद उमर भी नजर ईंदई काथे जे कोन बिलाल मस्जिद भी नजर ईंदई मदीने खां ओलह वारे पासे ॾे ॾखण वारे पासे ॾे जारे मोह करे नमाज पढ़ंदा हो ओॾे बिलाल मस्जिद गमामा मस्जिद भी वेझी थई अल्लाह तो के मदीनो घुमाए मां घुमी आयो इहा अली मस्जिद ईअं न हो त अबू बकर मुहम्मद जे मुसल्ले ते भी नमाज पढ़ाईंदो हो अली जुदा मस्जिद ठाही न मस्जिद साॻी इते मुंहिंजे मौला अलीअ जो घर हो या घर वारनि इन मस्जिद जो नालो एजाज में अली मस्जिद रखियो होॾे अबू बकर अवां वञी मदीने में ॾिसंदो लिखियल आहे तरीक़े उमर तरीक़े सिद्दीक तरीक़े उस्मान हिते तव्हांजा रोड ही साईं बेनज़ीर रोड ही साईं बिलाल रोड हे साईं होशू चौक हे फलाणो चौक तव्हां मदीने वेंदो तरीक़े बिलाल तरीक़े सिद्दीक अकबर तरीक़े अबू बकर सिद्दीक यानी अबू बकर सिद्दीक वारो रोड उमर वारो रोड उस्मान वारो रोड तरीक़े अली बिन अबी तालिब वारो रोड नाला लिखिया बयान अली 2.5 साल हसन हुसैन 2.5 साल अबू बकर जे पोयां नमाज पढ़ी अली साईं ऐं उन जे बचड़नि 10 साल उमर जे पोयां नमाज पढ़ी आओ मुझे मौला अली ऐं उन जे बचड़नि तवज्जो कजाए नज़र कजाए 12 साल उस्मान जे पोयां नमाज पढ़ी करे दुनिया वारनि खे ॾेखारियो अली ऐं अलीअ जे बचनि जो अबू बकर उमर उस्मान सां ॾाढो प्यार हुयो या न हुयो हाणे तूं शीअनि जे मस्जिद में नमाज नथो पढ़े वहाबी ओ हेले न छा अचनि तोखे गैरत न मूंखे गैरत न अली वारा अबू बकर खे नाहक ते सम्झंदा हुआ नमाज पढ़ंदा हुआ नबी साईं फरमाए वठे तलवार खैबर जे किले में मुंहिंजो मौला अली वञी लथो चो सुभान अल्लाह हा काफर ॾिसी चवे थो अरब जा शहज़ादा नालो छा अथई ॾाढो सुहिणो आहे चो मुंहिंजो अली सुहिणो हो चो मुंहिंजो अली
चई मोटी वन हे मुंहिंजी तलवार अलाए केतिरनि जूं मुंहिंजूं लाहे छॾियूं अथई मोटी वन सुणो मोटी वन मुंहिंजो नालो मरब मां मरब हज़रत अली साईं जो मां नाले सां बदलना है चए तो मां अलाए केतिरनि खे मारियो आहे हज़रत अली दो चवे मरब ॻाल्हि ॿुध सुठो अथई मां मोटंदुमि न अरब जूं मायूं पाण ते खिलायां ईअं न थींदो मरब सुठो अथई हो तो चए तूं मोट चए तूं मां न मोटंदुमि मरब तो चवेसि ओ जेको मुंहिंजी मां मुंहिंजो नालो मरहब रखियो हज़रत अलीअ चयो अरे तुंहिंजी मां तुंहिंजो नालो मरहब रखियो हा त मुंहिंजे बाबे या मां मुंहिंजो नालो अली हैदर करार रखियो मां हैदर हां हैदर मां तव्हां पुछां थो हैदर बहादुर आहे या न जल्दी जवाब ॾियो त तव्हां घुरां हैदर बहादुर चई पोइ हुन तलवार हलाई चो अलीअ जो उस्ताद त मदीने जो मीर हो न जंहिंजो उस्ताद मोहम्मद हुजे त शागिर्द कहिड़ा न हूंदा हुन तलवार हलाई मुंहिंजे सोणे अलीअ गुस्साई चई बस चई हाणे अचे थी मुंहिंजी न मां बस कंदुसि मां न आहियां कयो ठेकेदार यार मां बीमार आहियां कलाक थी वियो आहे न अचे न टे वाइज कयो टाइम ते पुॼो मुंहिंजो टाइम इहो त मां लथो हलियो वेंदो बस कलाक थी वियो आहे बस पूरो कलाक 10 लॻी 20 ते वेठो हुउमि हाणे 11 लॻी 21 मिंट 1 मिंट टपी रहिया बाक़ी 2 मिंट कंदुसि मोलू ताईं वठी अचो मां बीमार आहियां जागो था दोस्तो साईं साहब खे चओ सही अचो पुॼो जान चढ़ाए बाबा हलो 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 काॾे विहारे चढ़े थो अच न तूं साईं साईं अब्दुल्ला अब्बासी वेठो आहे ॿिया आया हले सैयद सगोरो आयो अथव चुमी ॾेई कमु छॾे जिते बि वाइद करे अचे तेरो चुमी मांखे लही आहे ॿियनि खे मांखे चुमी छो थो ॾे छोला हाणे त 10 मिंट ॿिया बि कंदो जागो था बाबा हज़रत अली सही तलवार हथ में खणी चए तो हैदर बहादुर हकल कई कोट खैबर जे अॻियां चौधारी चिमकार थी वई हुई अलीअ जी ज़ुल्फ़कार ठका जो कढराइसि त मरब जी मुंडी हली वई वञी जो लत जो हई त ताक बि हले वियो ओ छेड़ी वारो उन ताक खे 40 माण्हुनि कयो तॾहिं पासे ते कयो माना हज़रत अलीअ जी ताक़त एॾी माना एॾो बहादुर हुयो तव्हां था चओ त अबू बकर ज़ोरीअ खसे उमर ज़ोरीअ खसे उस्मान ज़ोरीअ खसे वियो जागो था न मुखालिफ़त न कयो ज़ोरीअ खसे वियो खुदा जी ज़ात जो कसम असां देवबंदिन जमीयत उलमा इस्लाम वारनि जो अक़ीदो आहे अली ओभर खां ओलह खां तलवार खणे ओभर खां मां पुट ई न ॼणियो आहे जो अलीअ जे मुक़ाबले में अचे नारे तकबीर शान हैदर करार अली साईं जे कातिलनि ते सोने अली जे दुश्मननि ते नारे तकबीर अॼो के दौर में जेके अलीअ जा दुश्मन आहिनि सभु लांती आहिनि अलीअ जे दुश्मन ते अॼु जेको अलीअ सां मुहबत थो करे मोमिन न अॼो के दौर में जेके अलीअ सां नफ़रत था कनि मुनाफ़िक़ आहिनि छो अली असांजो इमाम आहे अली असांजो अॻवान आहे साईं आहे मुंहिंजा मोहतरम दोस्तो साहबा जी ऐं अहल बैत जी हज़रत अली साईं ऐं अबू बकर उमर उस्मान साईं जी का बि नफ़रत कान आई हिते माण्हुनि खे होलाए करे मुहर्रम जे महीने में साहबा कराम शेखैन खे घटि वधि ॻाल्हाए थो वञे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अॼु जो नज़र करता अबू बकर उमर मिठे मोहम्मद करीम सां गॾु सुता पिया आहिनि जन्नत पर मां तव्हां पुछां थो नबी अलैहिस्सलाम फरमाया क़यामत जे ॾियारे हौज़े कौसर ते मां मोहम्मद वेठो हूंदुमि हेॾा अबू बकर हेॾा उमर हेॾा उस्मान हेॾा अली सोन जा प्याला पिया हूंदा भरींदा ॾींदा वेंदा मां मोहम्मद पंहिंजे उम्मतुनि खे सुञाणींदो हथड़नि सां प्यारींदो वेंदुसि जेकॾहिं चाहियो था न क़यामत जे ॾियारे हौज़े कौसर जो जाम नसीब थिए
तो खुदा जी ज़ात जो कसम आ सहाबा सां मोहब्बत कंदो तो हौज़े कौसर मिलंदो जे नफ़रत कंदो तो पोइ हित मां हाणे ताज़ो ताज़ो सही मौलाना अब्दुल अब्बासी भी ॾिसी आयो आहे, सही शाह साहब भी ॾिसी आयो आहे, तव्हां बि वञी ॾिसी अचो। उते अबू बकर उमर जा दुश्मन रोज़े में नथा वञनि, जन्नतुल बक़िया ॾे मुंहुं करे ओॾे था पिटनी, हेॾे नथा वञनि छो कि अबू बकर उमर जॾहिं रोज़ो ई नसीब थियनि नथनि उन जे नफ़रत जे करे रोज़े ते नथा वञनि त पोइ हौज़े कौसर ते काॾ हवींदा जॾहिं ते चारई जवान बीठा हूंदा। ख़ुदा जी ज़ात जो कसम आ, रब मुहम्मद जो कसम, क़यामत जे ॾियारे हौज़े कौसर भी उन्हनि खे नसीब थींदो जेके अबू बकर उमर उस्मान अली सां प्यार था कनि, साहबा सां प्यार कर, रोज़ो भी नबीअ जो नसीब थी त क़यामत जे ॾियारे हौज़े कौसर भी नसीब थींदी। ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी।